सतनाम सत श्री वाहिगुरु। एक ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर काल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जप आद सच जुगाद सच है भी सच मानसी भी सच। नाम श्री वाहिगुरु। मन मूर्ख काहे बिल लाई मन मूर्ख काहे बिल लाइए। मन मूर्ख काहे बिल लाई मन मूर्ख काहे बिल लाइए। प्रबल के का लिखिया पाई प्रबल के का लिखिया पाइए। प्रबल के का लिखिया पाई प्रबल के का लिखिया पाइए। मन मूर्ख काहे बिल लाई मन मूर्ख काहे बिल लाइए। प्रबल के का लिखिया पाई प्रबल के का लिखिया पाइए। दुख सुख प्रभु देवनारू दुख सुख प्रभु देवनहार। दुख सुख प्रभु देवनहारू दुख सुख प्रभु देवनहार। ओ अवर त्याग तुम सहित तारो अवर त्याग तो सहज तार। ओ अवर त्याग तुम सहित तारो अवर त्याग तो सहज तार। ओ जो कुछ करे सोई सुख मान बाबा जो कुछ करे सोई सुख मान। जो कुछ करे सोई सुख मान बाबा जो कुछ करे सोई सुख मान। भूला काहे रे जान भूला काहे फिर अजान। भूला काहे रे जान भूला काहे फिर अजान। कौन बसत आई तेरे संग कौन बसत आई तेरे संग। कौन बसत आई तेरे संग कौन बस्त आई तेरे संग। लपट रहो रस लोभी पतंग लपट रहो रस लोभी पतंग। ओ लपट रहो रस लोभी पतंग लपट रहो रस लोभी पतंग। राम नाम जप हृदय मान बाबा राम नाम जप हृदय माए। राम नाम जप हृदय मान बाबा राम नाम जप हृदय माए। नानक पते से घर जाए नानक
पत से घर जाए। नानक पत से घर जाए। नानक पत से घर जाए। बाबू सुख मनी सुख वाहिगुरु सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। वाहिगुरु सुख मनी सुख अमृत प्रभु नाम। भगत जना के मन विश्राम। भगत जना के मन विश्राम। सुख मनी बाबा सुख मनी। श्री राम श्री राम श्री राम। श्री राम। प्यारी मित्री साथ संगत, साहबन असांखे वेद उपनिषद स्मृतियूं शास्त्र पुराण ये पंजनि क़िस्मनि जा धर्म ग्रंथ सॼा वेंदा आहिनि। बाक़ी टे वरी हेठों गीता महाभारत रामायण श्री राम। पर साहब सॼो तत्व ॿुधाइनि था। असां सॼे संसार जो जीवन जेको गुज़रे थो वो सुख में और दुख में पद्धतियूं ॿ आहिनि। जीअं निर्धन था और धनवन था, केरु केतिरो धनवान आहे, केरु केतिरो निर्धन आहे, केरु केतिरो दुखी आहे, केरु केतिरो सुखी आहे। श्री राम। सुख जेतिरो बि आहे अणपूरो थो लॻे। सुख ॼण जेतिरो बि आहे राम, पर दुख जे ज़रिए नथी शांति सघे। तो पंहिंजे मन खे साफ़ सम्झाइनि था, हे मुंहिंजा मन, मूर्ख जो भाव जंहिंजो मन संसार ॾे वञे, संसार सुख चाहे थो। छो चाहे थो? सुख सां ई संसार जे भोगनि जो आनंद वठंदो न। सुख सां ई महिनत करे धन कमाईंदो, शरीर में सुख न आहे त रिड़दो पियो न राम। को एतिरो दुखी आहे जो उथी बि न सघंदो, वञी न सघंदो, घुमी फिरी न सघंदो। राम। दुख में घबराए थो वञे। दुख अचण जो कारण, दुख अचण जो कारण सुखनि जी भुल। दुख अचण जो कारण दुख में कीअं भुल? मन कुझु बि चाहे, शरीर साथ ई नथो ॾेसि। राम। तंहिं लाइ थियनि था बिल लाइए बिल जे थो छो थो बिल्ली वांगे बिल लाइए पूर्व लिखेगा लिखिया पाए। पूर्व में जेके तुंहिंजो लिखियलु आहे उन अनुसार मिले थो। राम। हाणे पूर्व जो अचूं
सत्संग इहो अॼु न आहे, शुरू खां आहे। ऋषि मुनि सत्संग माना अंदरि सत्य सां जुड़ी करे उन सत्य सां मिलण जो रस्तो असांखे ॾींदा हुया। राम सत्संग मां छा मिलंदी आहे? सुमत मिलंदी आहे। सुमत कुमती विनाश कंदी, मती तरीक़ो ढंग एडजस्ट करण जो। धन अचे थो, असां महिनत कईसीं, जेकी प्रभु ॾिनो उनखे कीअं व्यवस्थित कजे। राम पर उनखे सफलो कयोसीं, सजायो कयोसीं त सुमत थी। जाते सुमत हूंदी तव्हां संपत नाना अनेक प्रकार जी संपत अची वेंदी। अॻे जन्म में कॾहिं चई विझबो असांजी तव्हांजी दया आहे जेके मिलियो आहे सच, पर कारा कूड़ अथव। छा सम्झो? उन सच खे मां साबित थो कयां, पर जेके चए थो अखर सचा आहिनि। त अॻियनि जन्मनि में कोई प्रभु कृपा कई आहे, संत जो संग मिलियो आहे, सुमत ते हलियाऊं, तॾहिं अॼु असांखे संपत ठही। वरी संपत अचण खां पोइ वरी सुमत हली वई। अरे त न वरी हिन जन्म में सत्संग कर त तोखे ख़बर पए त तुंहिंजो जीवन सफल छा में थियणो आहे। पंहिंजे तन खे, मन खे, वक़्त खे, वाणी खे, पद खे, धन खे, जंहिंजो माध्यम आहे तुंहिंजी प्रक्रिया करण जो। राम सॼो पूर्व लिखे जो लिखियल थी मिलियो थी। दुख सुख प्रभु देवन हार। संत लोग चवंदा आहिनि भाई धन कमाइण में तूं शरीर जो ख्याल न रखियो त केॾो थकिजी पियो आहे, हिनखे आराम वठायां। न टाइम सां रोटी आहे, न टाइम सां आराम आहे। राम धन जमा करण में तो शरीर सां एॾी महिनत कई, पर जॾहिं वरी दुखी थिए पोइ कमायल धन वरी दुखनि में हलियो, तो फ़ाइदो त न वरितो। ग़लति संत चवंदा टिविनि ते हज़ारे ख़ल्क ॿुधे थी, लखे वेठी आहे, तर्क जी कसौटी ते ॻाल्हाइनि था। तो जंहिं शरीर जो ख़्याल न रखियो। राम त दुख सुख दुख बि प्रभु ॾिनो तोखे सुजाग करण लाइ, तोखे सुजागी ॾींदो आहे। बेटा दुख बचाव आहे, सुख बचाव न आहे। सुख तुंहिंजो केतिरो विनाश कंदो, मन मस्ती में पंहिंजा विकार अंश कराए तुंहिंजो केतिरो विनाश कंदो, पर दुख में तुंहिंजो शरीर साथ नथो ॾे, छा भोॻींदे? बचाव थियो न। ऐं प्रभु खे यादि कंदे सुख में सत्संग लाइ टाइम कोन्हे। राम ऐं सुख जे भोगण में पुण्य नाश थियनि था, दुख जे भोगण में पाप नाश थियनि घटिजनि था। दुख सुख प्रभु देवन हार, अवर त्याग तूं तिसह चितार। तूं दुख नथो सही सघे, प्रभु खे यादि कर, उनखे चितारींदे माना यादि कंदे त तुंहिंजे दुख खे सहण जी शक्ति मिलंदी। कटबो न, कटबो त तुंहिंजो शरीर न रहंदो। शरीर मिलियो ई दुख सुख जो पुत्र आहे, शुभ अशुभ जे फल भोगण लाइ मिलियो आहे। जो दुख तुंहिंजो कटिजी वियो त तुंहिंजो तोखे शरीर ख़तम थी वेंदो। शरीर छो मिलियो आहे? अर्जन जे पुछण ते भॻवान जो जवाबु आहे, जेके जनम में तो सुठो ऐं कसो कमु कयो आहे उनजो फल भोगण लाइ। कॾहिं सुठो थो करे जीव, कॾहिं खोटो थो थी पए, त पंहिंजे पंहिंजे टाइम सां चकर हले थो। हर वक़्तु माण्हू सुखी न आहे, हर वक़्तु दुखी न आहे। कंहिं वटि सुख थो अचे, कंहिं वटि दुख थो अचे। राम अवर त्याग तूं तिसह चितार। पर हाणे जो कुझु करे सो ई सुख मान। जेकी करे, छो जो तूं बीज बोलण वारो फलदाता परमात्मा आहे। फल तोखे केतिरो ॾींदो, कॾहिं ॾींदो, कहिड़ी जॻह ते ॾींदो, कहिड़े माध्यम सां ॾींदो, इहो तूं न पुछी सघंदा, न तोखे जवाबु ॾींदो। चवंदा तूं इहा ॻाल्हि पक में रखो त जेकी करे थो उन सुख करे मन। इन को घटि बि ॾे त दुख वधीक बि ॾे त। राम जो कुछ करे सोई सुख मान, बस सोई सुख मान। जो कुछ करे
सोई सुख मान, भूला काहे फिर जान। भूला काहे राम राम। कौन वस्तु श्री राम। प्यारो विजय उथी वियो। सुबुह ॿुधाई ॻाल्हि, रामू ऐं श्यामू ॿ पाण में मित्र हुया। कलकते कमाइण विया। कमायो 40 लख रुपया कमाई थी। ॿिन्ही अधु अधु कई। 2 साल उते कमायो, जंहिंमें 4 लख मिलिया। त अधु अधु कयूं। गाॾी में अचनि पिया। हिक जे मन में इहो थियो त हिनखे जेकर हिते ई मां मारे छॾियां त 40 मुंहिंजा थी वञनि। उते चांहि में का ज़री विझाई छॾे, उहो 10 मिंट में तड़फी मरी वियो। राम। 40 लख हिनजा थिया। घर आयो, माण्हू ख़ुशि थिया। भाई शाम तोसां गॾु हलियो, चई गुज़ारियो। मित्र त हुया ई, कीअं शक पए त हिन मारियो। राम। त अचे हिनखे रोग वरितो। रोग वरितो जंहिंमें सभई लख उन पूरा थिया। जन मरण जी हालत थी, उतां विदेश खणाए वियसि माइट। डॉक्टरनि चयोसि बसि हे घड़ी पल जो आहे। उते खिली थो पए। जंहिं महिल हुन चयोसि हाणे घड़ी पल जो आहे। चई असां रोऊं था, तूं असांखां विछड़े थो, तूं खिलंदो पियो। चई मां खिलईं थो जो उहो मुंहिंजो भाउ ई जंहिंखे मां मारियो हिते ज़ाहिर थो करे, उहो ई हे फल वठण आयो आहे। पंहिंजा पैसा दुख जे रूप में उहे मुंहिंजा पैसा वठण। राम। मुस्लमान में रोज़नि जे ॾींहंनि में 20 साल जी ॻाल्हि आहे। हिकिड़े जवान खे साक्षात करायो। छा हुयो त उहो मिलावट घणी कंदो हो। उनखे ॿार हिकिड़ो ॼायो, 3 साल जो बीमार थी पियो। पर जीअं इलाज थिए त तीअं तीअं रोग वधंदो पियो, माना खुटिजे न पियो। हुनखे चई मूंखे पुटड़ो हिकिड़ो, डॉक्टरनि खे चई मूंखे जीआए ॾियो। जीअं कयो, जेॾा वठो तव्हां हिनखे ठीकु कयो। राम। असां बेबस हो। हथुनि ते कावड़ींदड़ लॻो डॉक्टरनि ते। पिछाड़ी ॿार मरी वियो। हाणे मरी कीअं वियो? राम। त उहा डॉक्टर ने मिलावट जी सुई, और सही सुई हिनखे न हणी। तॾहिं डॉक्टरनि ते पोइ हिते केस न करे अथां इहो चई त इहा ख़ुदि मां मिलावट कंदुमि, उहा साॻी मिलावट जे रूप में मुंहिंजे पुट जो मौत आहे। चई हुनखे जेको ॿुधाए पियो, चई इहो तूं टीवी ते ॿुधाए, साक्षात कर त दुनिया खे ख़बर पए त जेको जंहिंसां करे थो मुंहिंजो फल मिलणो ई ज़रूरी आहे। मन मेरे भूले कपट न कीजे, अंत न बेरा तेरे जेब लीजे। हा, मंदा मूल न कंहिं चई, मंदाई तोखे कंहिंजे लाइ सोचणी न आहे। दे लंबी नज़र न हाली, मतां तोसां न मंदो थी वञे। श्री राम। भूला काहे फिर अजान, जो कुछ करे सोई सुख मान, जेकी रखे हे अनजान तूं भूले छो थो। कौन बस्त आई तेरे संग, कैसा व्यक्ति वस्तु छा गॾु आयो हो, और लपट रहियो रस लोभी पतंग। श्री राम। तूं धन में ईअं लपटियो पियो आहीं, ओहो, वो लोभ तोखे खाई रहियो आहे। कीअं जे पतंग शमा ते वेंदो आहे, उन शमा जो जेको गरमाश आहे, उन गरमाश ते उहे उन पतंग जा जेके पंख आहिनि उहे सड़ी वेंदा आहिनि। किरी पवंदा मरी वेंदा। हुनखे ताक़त कान्हे उथण जी न, बसि जेसिताईं पियो पियो वरी मरी वेंदो। राम। इन बाणी में साहबनि लिखियो, जहां ज्ञान तहां धर्म है, जहां झूठ तहां पाप। झूठ मीन्स माया, जेके अंदर आयो ॿाहिरि निकिरे उहो सच आहे। उन बनावट में मिलावट थी त माया खे महत्व ॾिनो। झूठ में पोइ छल बि कंदो, कपट बि कंदो,
कॾहिं धर्म जो कूड़ा कसम खणी वठंदो, राम पंहिंजी सफ़ाई ॾींदो पियो। लपट रहियो कौन बस्ताई तेरे संग, लपट रहियो रस लोभी पतंग, राम राम। हा हाणे मास्टर साहब जेको वियो तो ॻाल्हि ॿुधाई कंहिं? हा इहा ॻाल्हि ॿुधो हाणे। हा श्री राम। हा मास्टर साहब गोविंद राम जन जंहिं ॿ ॾींहं मूं ॻाल्हायो आहे हिते कंदोकोट वारे, उहो जॾहिं आयो पियो पाकिस्तान खां, हा अटारी बॉर्डर ते जॾहिं हुननि जी चेकिंग थिए पई, भरिजे अटारी बॉर्डर ते जॾहिं हुननि जी चेकिंग थिए पई त साहब हुननि खां पुछियो, साईं हे तव्हां सां एतिरो नंढड़ो बैग, थोरो नंढड़ो बैग हथ में बसि, जंहिंमें 4-5 वॻा हुया। साईं गोविंद राम जन उन्हनि खे चयो, ऑफिसर खे, बाबा तुंहिंजी उमिरि घणी आहे? चए मुंहिंजी उमिरि 50 साल आहे। चए जॾहिं तूं आए तॾहिं तोसां घणा वॻा साण हुया? चए बाबा वॻा त बिल्कुलु न हुया, मां नंगे बदन हुयुमि। चए जॾहिं तोखे 50 साल जे लाइ अचणो हुयो तो वटि हिकिड़ो बि वॻो न हुयो? त बाबा मूंखे त 24-25 ॾींहं वञिणो आहे इंडिया, तॾहिं बि 4-5 वॻा मूंसां साण आहिनि, हिन खां वधीक ॿियो छा हुजे? राम श्री राम। हुया अहिड़ी विरती वारा हुया न जेके ॻाल्हाइनि। लपट रहियो रस लोभी पतंग, राम नाम जप हृदय मां, तंहिं लाइ भॻवान जो नाम जेको रमण करे रहियो आहे, उन जे मथां नाम जेको सतगुरु बख़्शे, बसि उहो हृदय में हले पियो। हृदय जूं नसियूं सॼे बॉडी सां दिलि दिमाग़ सां ॻंढियल, बसि लूअ लूअ में राम थी वञे। जब हृदय में मन में ख़्याल में राम नाम जो जप हले त पोइ फ़ाइदो छा थींदो? नानक पत सेती घर जा, जे इज़त सां आयो आहे पोइ इज़त सां हलियो वेंदे। तोखे प्रभु यादि हुजे, आत्मा तोसां गॾु आहे, तॾहिं तूं ॼायो आहे, तॾहिं तूं हले थो, उहा निकिरी वेंदी, तूं मुर्दो थी वेंदे। तंहिं लाइ हुनखे यादि कंदो आहे त जी जंहिंमहिल हितां निकिरे त वरी प्रभु सां मिले वञे। इहो सुखमनी साहिब जो गुरुनि जो उपदेश आहे। राम राम। कंहिं बि परिस्थिति में घबराए न, उन मां सबक़ सिखो। मां अहिड़ो कमु छो कयां जो मां दुख भोगे नथो सघां, त दुख अचे ई छो? पाण खे संभाल, पाण खे संभाल। राम सुखमनी सुखमृत प्रभु नाम, भगत जना के मन। सुखमनी सुखमृत प्रभु नाम, सुखमनी सुखनि जी मणी आहे। मां सलोक चयो पिए, जहाँ ज्ञान तहाँ धर्म है, बसि ज्ञान ॿुधबो त धर्म ते हलंदो। धर्म ते खे माध्यम रखी करे धन कमाईंदासीं त असांजो कामनाऊं बि शुभ थींदियूं, मुंहिंजे वञण जा हलण जा रस्ता बि शुभ थींदा, आख़िर मोक्ष मिली वेंदो। श्री राम। न त जंहिं नमूने सां धन ईंदो, वञण जा उहो तरीक़ा थींदा। तुंहिंजा 10 गुप्त हलाइनि, 10 खुलियो हलाइनि। इहो 20 सां धन न निकिरंदो त बरकत न वहंदी, 10 सो गुप्त न हलंदो त दुख न घटिबा। राम। इहो जनरल इंसानी ज़ात खे असांजे वेदनि शास्त्रनि जो उपदेश आहे। उहो धन तोड़ न रहणो आहे। तंहिं लाइ पंहिंजो भलो चाहियूं त दुख इन्हनि सां ई घटिबा। दान सां और नाम सां दर्द खे सहण जी शक्ति मिलंदी। जंहिं लाइ 2 अखर चया वेंदा आहिनि, साईं खे यादि कयो, रज़ा में राज़ी रहो। साईं खे यादि करण जो फल इहो थींदो, रज़ा में राज़ी रहण जी शक्ति मिलंदी। श्री राम श्री राम। सुखमनी जेको ज्ञान आहे, हिकु हिकु वचन मणी बराबरि आहे ऐं सुख ॾींदड़ आहे। अमृत आहे जेको ज्ञान नाश न थियण वारो आहे। प्रभु जो नाम जेको भगत जना खे मन विश्राम। भक्तनि जो ओटे सुवर्जन जेको भक्ति करे उहे भगत प्रभु खे यादि करणो आहे, धर्म जो आचरण करणो आहे। राम
इथे श्री राम जय जय राम। 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 राधे गोविंद भज राधे गोविंद भज राधे गोपाल। राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे भज राधे। भज राधे भज राधे। भज राधे भज राधे। भज राधे भज राधे। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। शंख बजाने वाला राधे गोपाल। शंख बजाने वाला राधे गोपाल। चक्र चलाने वाला राधे गोपाल। बाबा चक्र चलाने वाला राधे गोपाल। गदा उठाने वाला राधे गोपाल। गदा उठाने वाला राधे गोपाल। पद्म हाथ सुने तेरे राधे गोपाल। पद्म हाथ सोए तेरे राधे गोपाल। भज राधे भज राधे भज राधे। भज राधे। ओ भज राधे भज राधे भज राधे भज राधे। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। गैया चराने वाला राधे गोपाल। गैया चराने वाला राधे गोपाल। गोधन उठाने वाला राधे गोधन गोपाल। उठाने वाला राधे गोपाल। रास रचाने वाला राधे गोपाल। रास रचाने वाला राधे गोपाल। बंसुरी बजाने वाला राधे गोपाल। बंसुरी बजाने वाला राधे गोपाल। भज राधे भज राधे भज राधे भज राधे। भज राधे भज राधे भज राधे भज राधे। ओ भज राधे भज राधे भज राधे भज राधे। भज राधे भज राधे भज राधे भज राधे। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। ओ भज राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। राधे गोविंद भज राधे गोपाल। भज राधे गोविंद भज राधे गोपाल। राम कृष्ण भगवान की हर जय। महादेव गुरु नानक देव की जय। वसण घोट की शहनशाह से
सतराम दास साहिब की